अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हिन दुनिया में असांजी सिलेक्शन थी रही आहे, असांजी चूंड थी रही आहे अॻिते प्रोमोशन जे लाइ, अॻिते वॾे मनसब जे लाइ। असांजे लम्हे लम्हे मिंट मिंट ते मार्कूं लॻनि पे थियूं। केरु आहिनि जेके लिखनि पे था, अल्लाह ताला इंसाननि मां अहिड़ा इंसान हर वक़्तु चूंडे रहियो आहे जेके बहादुर, सचार, हॾ ॾोखा आहिनि, या ॿियनि लफ़्ज़नि में जेके इंसान थी ज़िंदगी गुज़ारनि था। हर उहो इंसान जेको नाले में इंसान आहे पर हुन जो उथण वेहण जानवरनि वांगुरु आहे, त उहो रिजेक्ट थींदो, उहो फेल थींदो। ऐं पोइ जेके अलाह जूं नेमतूं खाधियूं अथई उन जो उन खां हिसाब वरितो वेंदो, जहन्नम में विधो वेंदो। असांखे जेके मार्कूं मिली रहियूं आहिनि, किन किन कमनि ते तमामु वॾियूं मार्कूं थियूं मिलनि, जंहिंखे नेकियूं चइबो आहे। मिसाल तौर, कंहिं माण्हूअ खे हिन धरतीअ में तकलीफ़ आहे, जेकॾहिं तव्हां पंहिंजो टाइम कढी ऐं जे पैसो लॻे थो त पैसो बि लॻाए उन शख़्स खे उन मुसीबत मां छॾाए राहत ॾियो था, त इन्हीअ जो अजुर ऐं मार्कूं तमामु घणियूं आहिनि। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन्हीअ जूं मार्कूं कंहिं मस्जिद में वेही एतिकाफ़ करे ऐं 50,000 महीना एतिकाफ़ करे जेतिरो अजुर मिले उन खां वधीक हिन में मार्कूं आहिनि, मिलंदो। ऐं हदीस जा लफ़्ज़ आम मसइला आहिनि, ऐं मस्जिद नबीअ में महीनो एतिकाफ़, जेको असांजे हिसाब सां 50,000 आम मस्जिद में थिए थो। या सदको अफ़ज़ल, सदको कजे थो न, कंहिंखे ॾिजे थो। अफ़ज़ल सदको आहे जेकॾहिं घर में कंहिंजी भेण या कंहिंजी धीउ मुड़ुस सां कावड़जी अचे या तलाक वठी अचे, त उन्हीअ खे कुर्ब ॾियणु ऐं उन्हीअ ते ख़र्च करणु, जेको इहो रुपयो तव्हां उन ते ख़र्च कयो था, इहो सदको दुनिया जे सभिनी सदकनि खां अफ़ज़ल आहे, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वरी जिहाद बि आहिनि, लेकिन अॼु मुंहिंजो मौज़ू आहे कलमत अदलिन। तव्हां स्क्रीन ते ॾिसो था, जंहिंजो अंग्रेजीअ में इन जी ट्रांसलेशन आहे पावर ऑफ ट्रुथफुलनेस, या सिंधीअ में जेकॾहिं इनखे मां विझणु चाहियां त सच जी जीत, सच जो खुमार, सच जो पावर, सच ॻाल्हाइण जो कंहिंजे आॾो, उहो छा आहे। इन ते अचूं था, सुनन अबू दाऊद जी हदीस शरीफ़ा कि अन अबी सईद अल खुदरी काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अफजलुल जिहाद कलमतु अदलिन, कलमतुल अदलिन इंद सुल्तानिन जायरिन औ अमीरिन जायरिन। माना बहितरीन अफजल जिहाद आहे कंहिं ज़ालिम बादशाह या ज़ालिम हुकुमरान या ज़ालिम अमीर जे आॾो सच ॻाल्हाइणु, कलमतुल अदल, इंसाफ़ जी ॻाल्हि करणु। इहो वॾे में वॾी ॻाल्हि आहे। इन्हीअ ते अलाह ताला फरमायो आहे सूरत अल अहज़ाब में, या अय्युहल्लज़ीन आमनू, या अय्युहल्लज़ीन आमनू तक़ुल्लाह
वक़ूलू क़ौलन सदीदा। ए इंसानो तव्हांजो इम्तिहान हले पियो थो, तंहिंजे करे तव्हां अलाह जे जेके मार्कूं जेके शयूं तव्हांखे वधीक ॾियनि थियूं उन ते हलो, अलाह जी तक़वा अख़्तियार कयो। पर ॻाल्हाइण में चए थो कूलू कौलन सदीदा, ॻाल्हाइण में ज़बान खे कंट्रोल कयो ऐं ज़बान मां सचा लफ़्ज़ कढो, सही ॻाल्हि कयो, कंहिंखे टोकियो न, कंहिंजी गिला न कयो ऐं कंहिं माण्हूअ खे ॾुखी न कयो ॻाल्हाइण सां। कंहिं बि माई खे, औरत खे, मर्द खे पंहिंजे गुफ़्तगूअ सां हर्ट न कयो, ॾुखी न कयो। मिशकात शरीफ़ में हदीस शरीफ़ आहे जंहिंजो मां तव्हांखे तर्जुमो ॿुधायां थो त हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, चए त इंसानो 4 शयूं अहिड़ियूं आहिनि जेकॾहिं तव्हां में उहे अची थियूं वञनि तव्हांजे साइकीअ में, तव्हांजे बिहेवियर में, त पोइ हिन दुनिया में का शइ तव्हां खां हली वञे न, पैसो ॾोकड़ दौलत दुनिया असुली परवाह ई पोइ न कयो जे 4 शयूं तव्हां वटि आहिनि। इन जो मिसाल ईअं आहे, जेकॾहिं तव्हां वटि बैंक में 4 करोड़ पिया हुजनि, पोइ जेकॾहिं 15 रुपया किरी पिया या 100 रुपयो विञाइजी वियो त तव्हां ॻणती कंदव? हीअ ॿिहा ॻाल्हि आहे। हीअ करोड़नि जी ॻाल्हि आहे जेके तव्हांजे अकाउंट में हुजणु खपनि। कहिड़ियूं आहिनि उहे 4 शयूं? पहिरीं आहे अमानत जी हिफ़ाज़त करणु। जेकॾहिं तव्हांखे का ड्यूटी मिली आहे ऐं उहो अमानतनि अदा कयो था, मिसाल तौरु मां कंसल्टेंट आहियां न, मुंहिंजे मथां 2 अमानतूं आहिनि। हिकिड़ी अमानत आहे त मां ठेकेदार खे नुक़सानु थियणु न ॾियां, जेकॾहिं चाहे मुंहिंजो क्लाइंट बि चवे त हिन सां हीअं कर, मां न कयां जेकॾहिं मां विच ते आहियां। ॿी मुंहिंजी अमानत, मां ठेकेदार जे करे क्लाइंट खे नुक़सानु न ॾियां, मां विच ते इंसाफ़ रखां, इहा अमानत आहे। पर जेकॾहिं ईअं न त हाणे मूंखे क्लाइंट चवे त हिनखे हीउ ॾिस मूंखे ॾोकड़ थो ॾिए ऐं मां वरी विच ते हुनजो थी दलाल ऐं हुनखे क्वांटिटी वधाए ॾियां त जीअं मुंहिंजे क्लाइंट खे ॾोकड़ मिलनि, इहो बि ग़लति। या वरी जेको आहे सो मां ठेकेदार खे फ़ाइदे ॾियण लाइ क्लाइंट खे धोखो ॾियां, इहो बि ग़लति। उन खां पोइ ॿी शइ जेका आहे सची ॻाल्हि चवणु, कलमतिन अदुल ऐं इंसाफ़ जी गुफ़्तगू कढणु। 2 इहे जेकॾहिं तव्हांजे नेचर में आहे। टियों इख़लाक़ जो सुठो हुजणु। माना हिते इख़लाक़ जो मतिलबु आहे त सभई माण्हू आदम अलैहिस्सलाम जा औलाद आहिनि, चाहे हिंदू हुजे चाहे मुस्लमान हुजे। उहो इंसान जेके हुनजो जिस्म ठहियो आहे उहो साॻी टेक्नोलॉजीअ में ठहियो आहे जीअं तव्हां ऐं असांजो जिस्म ठहियो आहे। हुनजे जिस्म जी क़ीमत उहा अरबे खरबे रुपया आहे जेका तव्हांजे जिस्म जी क़ीमत आहे। हाणे इन एतिरी बराबरी जे बावजूदि पोइ टके पैसे ते मां हुनखे घटि सम्झां त हिन वटि, मूं वटि 2 लख रुपया आहिनि, हिन वटि 5000 आहिनि, या त नादानी आहे। अखियूं हुन वटि आहिनि, दिमाग़ साॻियो अथसि, नर्वस सिस्टम अथसि, नर्वस सिस्टम थोरो ख़राबु थी थो वञे, ठहिराइण ते करोड़े रुपया ख़र्च अची था वञनि ऑपरेशननि में, हुनजो ठहियो पियो आहे। माना हिकिड़ी इंसान जे जिस्म जी क़ीमत अरबे रुपया आहे। हाणे हो बि अरब जो, मां बि अरब जो, हाणे टके पैसे ते मां हुनखे पाण खां घटि सम्झां, इहो माना इहो रज़ील इख़लाक़ आहे। बल्कि हुन माण्हू उहो मेंटल माण्हू आहे जेको इन ॻाल्हि ते करे कंहिं घटि थो सम्झे, ज़ात जे करे ऐं पैसे जे करे। चौथी शइ, खाइण पीअण में एहतियात परहेज़गारी इख़्तियार कर। एतिरो न खाए जेतिरो जीअं उठो खाईंदो आहे या कोई जानवर खाईंदो आहे। छाकाणि अलाह ताला फरमायो आहे, बल्कि हदीस शरीफ़ में आहे त काफ़र 7 आंड्रनि में खाईंदो आहे ऐं मोमिन 1 आंड्रे में खाईंदो आहे। लेकिन इन जो ॿी बि माना आहे त हराम ऐं नाजाइज़ खाइण खां परहेज़ कजे ऐं पेट भरे सफ़ा घणो जेको आहे सो न खाइजे, बल्कि ज़रूरत आहे हर खाइजे, जॾहिं बुख लॻे तॾहिं खाइजे। अलाह ताला इन ॻाल्हि ते क़ाइमु रखण लाइ असांखे अलाह साईं चए थो, जॾहिं तव्हां कंहिं सां सचु ॻाल्हाईंदव, तव्हां कंहिंजे आॾो हक़ जी ॻाल्हि कंदव त तव्हां डिॼंदव, अलाए छा थींदो, अलाए मूंसां तालुकात ख़राबु थींदा। लेकिन रब साईं फरमाए थो त जेको हक़ आहे उन जो पावर एॾो आहे जो चए थो कुल जाल हक़ व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूका। चए थो बेवकूफ़ो, जॾहिं तां हक़ थो अचे त इहो कूड़ भॼी वेंदो। कूड़ ऐं सच जो मुक़ाबिलो अलाह चए थो न थी सघंदो। छो? इन्नल बातिल कान ज़हूका, कूड़ ऐं बातिल त भॼणो आहे, डुकणो, हुनखे पेर ई कोन्हे, हुननि खे बुनियाद ई कोन्हे। अलाह ताला फरमाए थो, जेकॾहिं तव्हां नापास थी उते पहुचंदव पोइ ॾाढी पाण ते चिड़ कंदव।
एतिरी चिड़ था कनि जो क़ुर शरीफ़ में बि अचे थो ऐं हदीस शरीफ़ में अचे थो त माण्हू पंहिंजे हथ खे चॿाड़ींदो, उहो जीअं का गाॾी ईंदी न पोइ चक हणंदा आहिनि हथ खे, अड़े मूंखां ई छा थी वियो, या के चप खे कटींदा आहिनि चिड़ में। त उन ॾींहुं इंसानु एॾो पाण ते कावड़बो अचे, यार हे मां नापास थी आहियां, कम कहिड़ा ॾुखिया हुआ। अलाह जो सच ॻाल्हाए, मां 5 रुपए इन करे कूड़ ॻाल्हायो। अलाह सां हिकिड़ी न्याणी मूं वटि घर में तलाक याफ़्ता अची त मुंहिंजी ज़ाल ऐं सभु जेको हुनखे रोज़ पिया टोकिनि, असांजे घर में अचे पई आहीं, कहिड़ी ॿार बि वरी खणी आई आहीं, तुंहिंजा ॿार बि साफ़ कोन्हनि, टपड़ था वञनि, फलां हुनखे टेंशन मथां टेंशन, टेंशन मथां टेंशन, टेंशन। हे जो हिकिड़ी हाणे हैदराबाद में हिकिड़ी छोकिरी आई, 2 ॿार पंहिंजा खणी अलाए छा हुनखे कंहिंजो ॿारनि खे बि ज़हर ॾिनई, पाण बि ख़ुदकशी करे छॾियईं। पोइ अहिड़ो माण्हू जन्नत में कीअं वेंदो? बल्कि उन्हनि खे पंहिंजनि खां बि वधीक प्यार ॾियो। केॾो सवाबु आहे कंहिं यतीम ॿार खे पालणु। त इहे कम सवला हुआ, तव्हां असां न कंदासीं त रब थो हाणे चवे इन लज़ीन कफरू युनादऊन, इन जेके नापास थी उते पहुता उन्हनि खे हिकिड़ो ऐलान ॿुधायो रहायो वेंदो, कहिड़ो? लमक़तुल्लाह अकबर मिन मक़तिकुम मक़तिकुम अनफुसकुम इज़ तुदऊन इलल ईमान फतकफुरून। चई अॼु जो तव्हां पंहिंजा हथ था खाओ, चिड़ था कयो, चई ऐलान थींदो त कन खोले ॿुधो, हे जेको चिड़ तव्हां पाण ते कयो था, अलाह जी चिड़ तव्हांजे मथां अञा बि वधीक आहे। छो? इस्तुदऊन इलल ईमान, जॾहिं तव्हांखे ईमान ऐं पास थियण वारनि पॉइंटुनि जी दावत ॾिनी वेंदी ही, फतकफुरून तव्हां मञीदा कोन हो। जीअं मां तव्हांखे हींअर ॿुधायां पियो थो त 4 शयूं कहिड़ियूं आहिनि, कलमतुल जेको आहे हक़ जो कलमो चवणु खपे। इंशाअल्लाह ब्रेक वठूं था ऐं प्रोग्राम खे जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह व बरकातहू। हाणे मसइलो इहो आहे त अलाह ताला मिसाल ॾिना आहिनि हिस्ट्रीअ मां हक़ वारनि जा। हक़ चवणु ॾुखियो आहे, लेकिन हाणे मिसाल आहे, फ़िरौन ॾे ॼण मूसा अलैहिस्सलाम वियो, ऐं मूसा अलैहिस्सलाम छाजे लाइ वियो? उनखे वञी चई त हे हेतिरा लखे माण्हू तूं इन्हनि खे हिकिड़ो 2nd डिग्री सिटीज़न करे रखियो अथई, इन्हनि खे ज़ुल्म पे थो करी, इन्हनि जेके हक़ूक़ कोन्हनि के, इन जी माई जेका वणे खणी वञो। त जॾहिं मूसा अलैहिस्सलाम उनखे फ़िरौन खे जेका इहा ॻाल्हि कई त इन जे करे बि रिएक्शन कयईं, अॻु में बि रिएक्शन कयईं। छा चयईं? अलाह ताला फरमाए थो सूरतुल गाफ़िर में, फलम्मा जाहुमुल बिल हक़ मिन इंदना, जॾहिं उन्हनि वटि हज़रत मूसा अलैहिस्सलाम अलाह जी ॻाल्हियूं खणी आयो त रिएक्शन छा था कनि? कालुक्तुलू अबनालज़ीन आमनू माहू, चई सभिनी जा ॿार कुहो जेके ईसा अलैहिस्सलाम सां ईमान आंदो अथऊं, वस्तहियू निसाहुम, ऐं उन धीअरूं छॾे ॾियो, वमा कईदुल काफ़रीन इल्ला फी ज़लाल। अलाह ताला फरमाए थो त इहो जेको काफ़रनि जी चालाकी इहा हलणी कान ही। अलाह चए थो मां न वेठो आहियां, मुंहिंजा ॿार मारींदो, छोकिरियूं कंदो। हिते असां वटि बि ईअं आहे न, मिसाल तौरु हिकिड़ो इंजीनियर आहे, उहो थो चए हाणे मां कमीशन न वठंदुसि, ज़ाहिर त साइड ते वञी अदुल इंसाफ़ कंदो, उनखे कराईंदा बदिली त वञी लेबोरेटरी में वेह। वरी उहो पर मां उन ऑनेस्ट इंजीनियर खे ॾिढणो चवंदुसि जेको साइट ते अवॉइड थो करे वञण खां, चए थो मूंखे लेबोरेटरी में वेहारियो। न बाबा, पोइ इहा पघार बि तुंहिंजी जाइज़ कान्हे लेबोरेटरीअ में। जेकॾहिं तूं सुठो इंजीनियर आहीं, कमीशन नथो वठणु चाहीं त फील्ड में वञ न, उते वञी सुठा कम कराए। ठीकु आहे, ॿिया वठनि था, पर तूं न वठंदे त कुझु न कुझु त सुठो कमु थींदो न। या मां सी मोकल ते थो वञा, या मूंखे लेबोरेटरीअ में रखो, या मूंखे किथे ऑफिस में रखो, या मूंखे ऐसो करे रखो, इहो बि जाइज़ कोन्हे। त फ़िरौन हुननि खे इहा सज़ा पुॼे त रब थो चए मां इहो करणु कोन ॾिनोमांसि, कईदुल काफ़रीन इल्ला फी ज़लाल। हाणे मूसा अलैहिस्सलाम छाकाणि फेमस थी वियो, वरी ख़ासि तौर जादूगरनि जो पंहिंजो सजदो कयो, त मूसा अलैहिस्सलाम खे थोरी सपोर्ट थी वई आवाम जी, ऐं माण्हू चवणु लॻा त हे त सचो रसूल आहे। ख़ासि तौर बनी इसराईल वारा त बाक़ाइदे मराइण लाइ तयारु थी विया हज़रत मूसा अलैहिस्सलाम लाइ। तंहिंजे करे ही फ़िरौन मूसा अलैहिस्सलाम खे वठी वियो सेनेट में, ऐं उते वञी सेनेट में उन्हनि खे छा थो चए? वकाल फ़िरौन ज़रूनी अक़्तुल मूसा, चए थो मूंखे छॾियो ऐं इजाज़त ॾियो, परमिशन ॾियो त मां हिते जो हिते हिन खे क़तलु कयां,
वला यादो रबहू, भली पंहिंजे रब खे सॾे, जे सचो हूंदो न त रब अचे बचाईंदुसि। त हुननि पुछो, हिते हाणे सुवाल न आहिनि, जवाब आहिनि, मां जवाब पढ़ी सुवाल थो कयां। त हुननि ज़रूरु कंहिं उथी चयो त साईं भला तव्हां हिनखे हरू भरू छा कंदो, कहिड़ो नुक़सान त कहिड़ो थो करे, हिकिड़ो फर्द आहे, हिनखे छा कंदो? त चए थो इन्नी अख़ाफ़ ऐं युबद्दिल दीनकुम, चई मूंखे ख़ौफ़ आहे त हे तव्हांजो मज़हब न मटाए छॾे, ऐं युज़हिर फिल अर्द फसाद, या हिन धरतीअ में फसाद न कराए छॾे पंहिंजे इन्हनि अफ़कारनि सां, इन जे करे मूंखे इजाज़त ॾियो। त मूसा अलैहिस्सलाम चयो वकाल मूसा इन्नी उस्तु बिरब्बी व रब्बिकुम। हाणे इहा आहे कंहिं जाबिर जे आॾो अलाह खां पनाह जी दुआ। मूसा अलैहिस्सलाम चए थो मां पनाह थो घुरां, मां झोलीअ में थो घिड़ां, बिरब्बी व रब्बिकुम, जेको मुंहिंजो बि पालणहार तव्हांजो बि पालणहार, मां अलाह जी पनाह थो वठां, मिन कुल मुतकब्बिरिन, मां हर उन्हीअ टेगर ऐं मुतकबर खां, ला युमिन बियौमिल हिसाब, जंहिंखे पंहिंजे हिन प्रकारनि जे खे यकीन आहे त अलाह हिन खां हिसाब वठंदो, अहिड़े मुतकबर खे जंहिंखे आख़िर जे हिसाब जो यकीन कोन्हे, मां अलाह खां पनाह थो घुरां। त असांखे बि हिन धरतीअ ते, हिन दुनिया में केतिरा मौक़ा ईंदा जिथे जाबिर टकराइबा, ज़ालिम टकराइबा, तव्हांजे परपुठ गिलाऊं कंदा, ऐं इन कोन चवंदा दादा फलाणो ईमानदार आहे या वॾो इंजीनियर आहे, कम सुठा थो संभाले, चवंदा न साईं पंहिंजी थो हलाए, कंहिंजी ॿुधे कोन थो। हाणे ॿुधे छा ॿुधे, माना चए त ॾोकड़ कढी ॾियोसि त कढी ॾिए, एक्सकेवेशन वधाए ॾिए, छा करे, इहा गिला कंदा। पोइ अहिड़े हालत में इन्नी उस्तु बिरब्बी व रब्बिकुम मिन कुल मुतकब्बिरिन, दुआ घुरिजे जेको मूसा ने घुरी, त आउं अलाह जे पनाह में थो अचां, अलाह जे झोलीअ में थो अचां, जेको तुंहिंजो बि रब, तव्हांजो बि मुंहिंजो रब, मिन कुल मुतकब्बिरिन, सभिनी तकबर करण वारनि खां, ला योमिन बियौमिल हिसाब, जेके क़यामत जे ॾींहं ते यकीन नथा रखनि। हाणे हक़ जो कलमे करण लाइ हिकिड़ो शख़्स उन्हनि में वेठल हो, पोइ हाणे ॿियानि जी मूंखे न आहे, क़ुर में हिकिड़े जी आहे, त उन्हनि में हू मोमिन हो, अलाह खे मञींदो, हालांकि फ़िरौन बि अलाह खे मञींदो, ईअं न आहे त फ़िरौन अलाह खे कोन मञींदो, पर हू पियो चवे त जेको मूसा अलैहिस्सलाम वारो अलाह आहे उहो नकली आहे, ऐं असांजो जेको ख़ानदानी अलाह आहे, जिन असांखे, जंहिं अलाह असांखे हीअ बादशाही ॾिनी आहे, उहो सचो अलाह आहे। असल झगड़ो इहो, हू हुनखे कूड़ो पियो सम्झे, लेकिन मूसा अलैहिस्सलाम जे मौजज़नि खां पोइ हुनखे दिलि में यकीन थियो त हिन जो अलाह सचो आहे, पर पियो चए जे मां हाणे हिन वारे अलाह ते ईंदुसि, आम माण्हू थी वेंदुसि, मूंखां बादशाही हली वेंदी, जहिड़ो इहो पियो हले। काल रजुल मोमिनुन मिन आले फ़िरौन यक्तुम ईमानहू, हिकिड़ो शख़्स हो फ़िरौन जे ख़ानदान मां, रॉयल फैमिलीअ मां हो, लेकिन ईमान लिकायो हईं, ॾसे न पियो। इहो बि मौक़िया थींदा आहिनि, कॾहिं कॾहिं ईमान खे लिकाइणो पवंदो आहे। त चए थो अतक़्तुलून रजुलन, त चवणु लॻो इहो बसि रीज़न आहे जो तव्हां हिन शख़्स खे क़तल था कयो, ऐं यकूल रबी अलाह, चए थो अलाह मुंहिंजो रब आहे, वक़द जाकुम बिल बैनात में रबिकुम, ऐं ॿियो पंहिंजे दलाइल में तव्हां ॾे शयूं बांधियूं अथई, मौज़ा आंदा अथई, इहो जेको सो साहिरनि वारो मसइलो बि तव्हां ॾिठो, उन खां पोइ मौज़ा आणे थो, बसि इन जे लाइ चए थो मुंहिंजो अलाह रब आहे, त तव्हां हुनखे मारे छॾींदव। त कंहिं उथी चयो हूंदो त पोइ कहिड़ी तव्हांखे ख़बर आहे त सच थो ॻाल्हाए, तुंहिंजो जवाबु थो ॾिए, चए थो व ई यकु काज़िबन फअलैहि किज़्बहू, चई जेकॾहिं कूड़ो आहे न असांखे छा कंदो, संदसि मथां ॾोह पवंदो, पर रिस्क छा आहे, व ई यकु सादिक़न युसिबकुम बादुल लज़ी यअदुकुम, ऐं चई चांस इहो आहे जेकॾहिं सचो थी पवे ऐं ॻाल्हि सची करे, पोइ त तव्हां मरी वेंदव न, पोइ त जेको चवे थो अज़ाब जो तव्हांखे त वठंदो। इन अल्लाह ला यहदी मन हुआ मुसरिफुन कज़ाब, बाक़ी अल्लाह ताला हिन जे चवण ते तव्हांखे अज़ाब कीअं ॾींदो, छाकाणि त अल्लाह ताला उन खे हिदायत कोन ॾींदो आहे जेको कूड़ो हणंदो, जंहिंखे कूड़ो आहे त अज़ाब कोन ईंदो, पर जे सचो आहे पोइ त मरी वेंदव, इहा ॻाल्हि थो करे। उते उन बुज़ुर्ग अञा ॻाल्हाए थो, चए थो या क़ौमी, ए मुंहिंजी क़ौम, लकुमुल मुल्कुल यौम, चई तव्हांजा ठठ लॻा पिया आहिनि, हिन वक़्तु तव्हांखे रोमन एम्पायर जी बादशाही आहे, ज़ाहिरीन फिल अर्द, तव्हां खां मथे को बि कोन्हे हिन धरतीअ ते, जॾहिं तव्हांखे एॾो ऐश अशरत मिलियल आहे, त बाक़ी तव्हांजो मसइलो कहिड़ो आहे त हिन खे तव्हां मारियो था, जॾहिं हीउ चए थो मुंहिंजो रब आहे, ऐं जंहिंजो हीउ सचो निकिरी पियो, पोइ त इहा बादशाही बि हली वेंदा। फमन यंसुरना मिन बासिल्लाह इन जाना, ऐं जेकॾहिं वाक़ई हीउ सचो आहे त पोइ अलाह जो अज़ाब ईंदो, केरु छॾाईंदो असांखे। इन ते फ़िरौन चयुसि वेह तूं वेह, पाण फ़िरौन उथी खड़ो थियो,
काल फिरौन मा उरीकुम इल्ला मा अरा, चई ॻाल्हि ॿुधो, चई इन पंहिंजे सेनेट खे थो चए, ॾिसो ॻाल्हि ॿुधो, मां त तव्हांखे उहा ई थो ॾसियां न जेका मूंखे ॻाल्हि सम्झ में अचे थी। वमा अहदीकुम इल्ला सबील रशाद, ऐं ॿियो आऊं तव्हांखे छो ग़लति रस्तो ॾसींदुसि, आऊं त मां तव्हांखे सिधो रस्तो ॾसींदुसि जंहिंमें असांजी कामयाबी आहे, फ़ाइदो आहे। फिरौन चए थो मां बादशाह आहियां तव्हांजो, जेका ॻाल्हि मूंखे सम्झ में अचे थी तव्हांखे मां ॿुधायां थो, ऐं मां तव्हांखे को ग़लति रस्तो कोन ॾिस, मां त तव्हांखे सिधो रस्तो थो ॾसियां। रसूल सलाम हिते फरमायो आहे, सही बुखारी हदीस शरीफ़ आहे, त कंहिं बि शख़्स खे जेकॾहिं उनजी अवाम हाकिम बनायो आहे, वोट ॾेई MNA कयो आहे, MPA कयो आहे, वज़ीर कयो आहे, ऐं जेकॾहिं इन इहा अमानत जी ख़ैर ख़्वाहीअ सां हिफ़ाज़त न कई ऐं ठगियुनि में लॻी वियो, रुश्वत में लॻी वियो, ऐं सिफ़ारिश ते कमु करणु जेको शुरू कयईं, मेरिट न कंदो, त उन खे जन्नत जी ख़ुशबू बि कान पहुचंदी, फरमायो कंहिं, सही बुखारी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बहरहाल जॾहिं फिरौन इहा ॻाल्हि कई त मां त तव्हांखे सिधो रस्तो ॾिसां, वरी उथियो, काल लज़ी आमन, वरी उहो ईमान मोमिन उथियो शख़्स, या क़ौमी इन्नी अख़ाफ़ अलैकुम मिस्ल यौमिल अहज़ाब, चई ॾिसो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, अज़ाब पहिरीं अची चुका आहिनि न, अहज़ाब जो अज़ाब बि त हिस्ट्रीअ में आहे, तव्हांजे वॾनि खां तव्हांखे ख़बर आहे न, मूंखे ड्रिक थो थिए तव्हांजे बारे में, माना मां तव्हांखे प्यारो थो कयां, तव्हां मुंहिंजा माइट आहियो, हीअ अवाम असांजो आहे, असांजी बादशाही आहे, मां इन लाइ ड्रिजां थो त ईअं न थिए त तव्हांखे अहज़ाब वारो अज़ाब अची वञे, या मिसल दाब क़ौम नूहियूं आदियूं समूद, या जेके अॻियनि क़ौमुनि में जेको आहे सो नूह सलाम जो सैलाब आयो, आद जो आयो, समूद जो आयो, वल्लज़ीन मिन बादिहिम, या उन खां पोइ जेके क़ौमुनि ते अज़ाब आया, असांखे त मां त इन ॻाल्हि थो ॾिजां, माना रिस्क वॾी आहे, तव्हां हिकिड़े शख़्स जी ॻाल्हि नथा कयो, हिते रिस्क वॾी आहे। वमल्लाहु युरीदु ज़ुल्मन लिल इबाद, बाक़ी इहे अज़ाब अलाह ताला माण्हुनि खे ज़ुल्म जे करे ॾिना आहिनि, अलाह ताला पंहिंजे बाननि जे वमल्लाहु युरीदु ज़ुल्मन लिल इबाद, अलाह ताला पंहिंजे सचनि बाननि खे जेके सचे रस्तनि सां जेको अज़ाब कीअं कंदो, उन मथां ज़ुल्म कीअं कंदो, तव्हां सम्झ जी ॻाल्हि कयो त माना असां ॾोही थींदासीं त अज़ाब ईंदो न असांजो। वया क़ौमी इन्नी अख़ाफ़ अलैकुम यौम तनाद, ऐं तनाद वारो अज़ाब जेको ॾींहुं थियो हो, उहो बि मां उन तां मां ड्रिजां थो तव्हांखे, तव्हां हिस्ट्री खणी ॾिसो, यौम तुवल्लून मुदबिरीन, उहो ॾींहुं जॾहिं ईंदो, पकड़ जो ॾींहुं, पोइ तव्हां भॼण जी कोशिशि कंदो, महल ख़ाली कंदो, को हेॾे कंदो, को शेरेट खणी हेॾे भॼंदो, मालकुम मिन अल्लाह मिन आसिम, उन ॾींहुं अलाह खां सवाइ तव्हांखे केरु कोन बचाए सघंदो। वमन युज़लिल्लाह, जंहिंखे अलाह गुमराह करे, फमा लहू मिन हाद, उन खे केरु हिदायत नथो ॾेई सघे। ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह इन खे प्रोग्राम जारी रखूं था। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह खे भली का। हिते फिरौन जेको लाजवाब थींदो पियो वञे, ऐं हू मोमिन माण्हू हुनखे ॾसे पियो त भई रिस्क तव्हां खणो था, सुभाणे अज़ाब अची वञे, अलाह खां केरु छॾाईंदो। हिते फिरौन खे हिकिड़ी अटकल थी, उथी खड़ो थियो, वकाल फिरौन या हामान नुब्नी ली सरहन लअल्ली अबलुगल अस्बाब, चई तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, हेॾे आ हामान, हे जेको हामान जो वज़ीर हो, चई हामान हेॾे आ, हाणे तूं हिकिड़ो कमु कर, तूं हिकिड़ो टावर ठाहे वॾो, मथे ठाह, जो मां जेको आहे सो टावर ते ॾाका लॻाए त जीअं मां मथे चढ़ी वञा। छाजे लाइ? असबाब समावात, मथे चढ़ण जा ॾाका। फतलिया इला इलाह मूसा, त मां उते मथे वञी ॾिसां थो त मूसा जो अलाह कहिड़ो आहे, ॾिसण में ईंदो, चए थो मुंहिंजो अलाह मथे आहे, मूंखे लॻाए ॾे, मां ॾिसी थो अचां। हाणे अटकल कई अथसि माण्हुनि खे बेवकूफ़ करण जी, माना वॾो हिकिड़ो टावर ठाहे जंहिंते मां मथे चढ़ी वञा, मां उतां ॾिसां तुंहिंजो अलाह काथे आहे, जे चए थो मथे आहे त काथे आहे, पोइ छा चवंदो, ऐं अॻिते थो चए व इन्नी लअज़ुन्नुहु काज़िबा, चई मूंखे यकीन आहे त कूड़ थो वणे, माना इन जो मतिलबु आहे त मथे चढ़ी वेंदो, पोइ उतां वरी टहक ॾींदो, खिलंदो रहंदो, बाबा कूड़ो कूड़ो कोन्हे, अलाह कोन ॾिसण में आयो। इहे आहिनि हुकुमरान जा चालबाज़ियूं, माण्हुनि खे बेवकूफ़ करण जे लाइ, माण्हुनि खे बेवकूफ़ सम्झण लाइ अहिड़ियूं चालबाज़ियूं था कनि। अलाह फरमाए थो वकज़ालिक ज़ुय्यिन लिफ़िरऔन सूअ अमलिही,
वसुद्द अन सबील। अलाह चए थो त इहो बुछड़ो फिरौन इन जा अमल अहिड़ा ख़राब हुआ जो हे जेके बुरियूं हुनजे दिमाग़ में पॉइंटूं हुयूं उहे उनखे अलाह ताला सुठियूं करे ॾेखारियूं। वसुद्द अन सबील, ऐं अहिड़े बिहेवियर जे करे हिनखे सिधे रस्ते खां रोकियो वियो। हाणे अलाह ताला इहो पाण कोन थो करे, पर हू पंहिंजे अमलनि जे करे अहिड़े लाइन ते अची थो वञे जो इन जो मिसाल हीअं आहे न। ॾिसो त हिकिड़ो माण्हू आहे, हिते हिकिड़ो ख़ुशबूदार सुठो खाधो पियो आहे, हिते हिकिड़ो फिटल 5 ॾींहंनि में कीड़ा पिया था हलनि। हाणे उहो माण्हू पंहिंजे बद अमलीअ जे करे या कंहिं अक़ीदे जे करे या जिन्हनि खे कब्ज़े करण जे करे हे नथो खाए हे थो खाए, त पोइ अलाह चवंदो त हिन माण्हूअ जे हिन बद अमलीअ जे करे इहो गंदो ऐं कीड़नि वारो ॿोड़ या खाधो मां हिन खे सुठो करे ॾेखारियो त जीअं खाए वञी, माना हुन माण्हूअ पंहिंजो ऑप्शन कयो आहे। अलाह ताला फरमाए थो त उहो वरी मोमिन उथियो। हाणे हे अलाह असांखे छा थो ॾसे, सच जा ॻाल्हि जी पावर थो ॾसे त कीअं सच ॻाल्हाइजे, कीअं अटकलूं कजनि। वकाल लज़ी आमन या क़ौम इत्तबिऊनी, त हू मोमिन उथी पियो चई ॻाल्हि ॿुधो, तव्हांखे जेको मां चवां थो न ॿिली महिरबानी करे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि मञो। अहदकुम सबील रशाद, आऊं गारंटी थो ॾियां त मां तव्हांखे फ़ाइदो ॾींदुसि सिधे रस्ते ते ऐं कामयाबी ॾींदुसि। या क़ौमी, ऐं चए थो ए मुंहिंजी क़ौम, इनमा हाज़िल हयात दुनिया मता, जीअं हे जेके 50-60 साल ज़िंदगी आहे न इहो हीअं गुज़री वेंदा, इहो हिकिड़ो मामूली आहे। इनल आख़िरत हीअ दारुल करार, असल में असांजी हिते सिलेक्शन थी थिए, आख़िरत में असांखे परमानेंट रहण जूं जायूं ऐं परमानेंट प्रोफेशन में जो प्रोमोशन मिलंदा। लफ़्ज़ी तर्जुमो इनल आख़िरत, बेशक आख़िरत, हीअ दारुल करार आहे ई असुल रहण जी जाइ आख़िरत। हीअ दुनिया त 50-60 साल जी सिलेक्शन जो पोर्शन आहे, हिन में अलाह साईं चूंडूं पियो थो करे, हिकु हिकु असांजे उथण वेहण ते मार्कूं पियो थो लॻाए त आख़िरत में कंहिंजो टोटल वधीक थो थिए, जीअं हू जेको आहे सो हुनखे अलाह ताला ॾिए। ऐं चए थो मन अमिल सयतन फला युज़ा इला मिसला, ऐं ॿियो त अलाह जो फार्मूलो इहो आहे ॾसेनि थो त जेको हिकिड़ी बुराई कंदो त उन बुराईअ खे अलाह हिकिड़ी काउंट कंदो। वमन अमिल सालियन में ज़करन उनसा व मोमिनन फउलाइक यदखुलूनल जन्नत, पोइ जेको मर्द या औरत पास थींदो ईमान सां हूंदो, यदखुलूनल जन्नत, दाख़िल थींदा जन्नत में, युरज़कून फीहा, उन्हनि खे रिज़्क़ ॾिनो वेंदो बग़ैर हिसाब, न को मज़ूरी करणी पवंदी, बग़ैर हिसाब जे हर शइ हुनखे घर वेठे मिलंदी। ऐं उहा बि अलाह ताला अहिड़ो आहे जेको तव्हांजो पेट ऐं आंड्रे जी डिज़ाइन चेंज करे छॾींदो। डिज़ाइन ऐं जेको असां फ्रूट खाईंदासीं या जेका शइ खाईंदासीं उन जी केमिस्ट्री बि चेंज कंदो, माना उन में वेस्ट न हूंदी। मिसाल तौर तव्हां तितर जो ॿोड़ वात में खाधो न, जीअं आंड्रे में पहुचंदो त सॼो जो सॼो फौरन एनर्जीअ में तब्दील थी वेंदो, उनजो वेस्ट न थींदो, जो पेशाब या काकूस जे न ईंदो। उहा शइ अहिड़ी अलाह साईं डिज़ाइन कई आहे। त इहे जेके शयूं बग़ैर हिसाब जी तव्हां माना खाईंदा वञो खाईंदा वञो खाईंदा वञो खाईंदा वञो, ऐं इहा जेका शइ डिज़ॉल्व थींदी वेंदी 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 वेंदी, माना हुन में एनर्जी वेतिरी न हूंदी, माण्हू थुल्हो थी वञे, अहिड़ी शइ टेस्ट मिलंदी, खाईंदा वञो। ऐं उहो बुज़ुर्ग चवणु लॻुनि या क़ौमी माली अदउकुम इलल नजात, इते हू जेके से माण्हू फिरौन जो पासो वठणु शुरू कयूं ऐं वठी गोड़ शुरू कयूं त चवेनि थो त तव्हांखे छा थियो आहे, अकुल ख़तमु थी वियो अथव, चरिया थी आयो, अदउकुम इलल नजात, आऊं त तव्हांखे तो ॾसियां नजात जो रस्तो, व तदऊननी इलल नार, ऐं तव्हां ते मूं ते प्रेशर था विझो त मां जेको आहे सो तव्हां मूंखे वरी जहन्नम में पहुचाइण जे लाइ मूं ते प्रेशर था विझो। इहा कहिड़ी ॻाल्हि, आऊं त तव्हांखे सिधो रस्तो थो ॾसियां। ऐं तदऊन अकफुर बिल्लाह व उशरिक बिही मा लैस ली बिही इल्मुन, ऐं तव्हां मूंखे था चओ इहा त दावत जो मां अलाह जी नाशुक्री कयां, खीर अलाह जो पियां, हे दौलत अलाह ॾिनी आहे, असांखे बादशाह अलाह कयो आहे, हिन मुल्क जे मथां रॉयल फैमिली अलाह कयो आहे, मां उहो शुकुर न कयां। व उशरिक बिही मा लैस ली बिही इल्मुन, ऐं मां रब सां शिरक कयां, हे फिरौन जेके हे पंहिंजे पीउ जा बुत रखिया आहिनि, हाणे माण्हुनि खे थो चवे त तव्हां इन खां घुरो, इहो इहे अलाह जा निमाइंदा आहिनि ऐं अलाह खां कमु कराए ॾींदा, मां न कंदुसि इहो कमु। लैस ली बिही इल्मुन, इन जो कंहिं किथे अथॉरिटी आहे, किथे लिखियलु आहे त इहे जेके मूर्तियूं हिननि लॻायूं आहिनि या जेके चवनि था त हे वॾा तव्हांखे अलाह खां कमु कराए ॾींदा। व अना अदऊकुम इलल अज़ीज़िल गफ़ार, बल्कि मां त तव्हांखे दावत उन रब ॾे ॾियां थो जंहिंखे पहिरीं त वॾो पावरफुल आहे, जेको चाहे कंदो, लेकिन उन सां गॾोगॾु गफ़ार। अॼु जेकॾहिं तौबह कंदव न, अॼु तव्हांजी कंहिंजी 60 साल 70 साल जेकॾहिं पोइ ई ज़िंदगीअ ते अॼु बि तौबह कयो, अलाह साईं मूंखे माफ़ी ॾे, मां हाणे तौबह थो कयां, त गफ़ार आहे, माना तमामु घणी मग़फ़िरत करण वारो आहे। ऐं
चवनि थो अॻिते ला जरम अन्नमा तदऊननी इलैहि लैस लहू दावतुन फि दुनिया वला फिल आखिरा। चई जंहिं ॻाल्हि जी मूंखे तव्हां दावत ॾियो था, कहिड़ी दावत? फिरौन त इहो पियो चए त हे जेके मुंहिंजे वॾनि ॾाॾनि जा बुत रखियल आहिनि, तव्हां इन्हनि खां घुरंदो, इहे तव्हांखे रब खां कमु कराए ॾींदा। त चवंदो तव्हां जंहिं शइ जी मूंखे दावत ॾियो था, लैस लहू दावतुन फि दुनिया वला फिल आखिरत, इहा कमु थिए ई कोन थो। माना सभु कम अलाह ताला पाण अकेलो थो करे, हुनजो पावरफुल आहे, ॿुधे बि थो, ख़्याल बि ॾिसे थो, इहो कमु कोन थो थिए। लैस लहू दावतुन फिल दुनिया वला फिल आखिरत, इहे शइ कान थी थिए, हिन दुनिया में बि कान थींदी, आख़िरत में कान थी। अन मरदना इलल्लाह, असां सभिनी खे अलाह ॾे मोटणो। व अनल मुसरिफीन हुम असहाबु नार, जे तव्हां फेल थी वियो ऐं तव्हां मार्कूं न खणी सघियो, नेकी न करे सघियो, त पोइ उहे जेके माण्हू आहिनि से असहाब नार जहन्नम में हलिया वेंदा। तंहिं ते हुन फिरौन जो बसि ख़तमु कयो। त उते आख़िरी लफ़्ज़ हुननि खे छा थो चवे? फसतज़कुरून मा अक़ूलु लकुम, चए हींअर मञो न मञो, पर आई टेल यू, टाइम ईंदो जेको मां तव्हांखे चयो तव्हांखे यादि ईंदो। कीअं? जॾहिं ॿुॾो हुनजो लश्कर ॿुॾे पियो, ओॾी महिल फिरौन पियो चए मां मूसा जे अलाह खे मञा थो, मां मूसा अलैहिस्सलाम जे अलाह ते ईमान आणियां थो। वरी उहे माण्हू जेके चमचा उहे बि चवंदा हूंदा त वाक़ई यार फलाणे सच चयो, हींअर ॿुॾूं था। फसतज़कुरून, चए थो जल्दी तव्हांखे इहो यादि ईंदो, मां अक़ूलु लकुम, जेको अॼु मूं तव्हांखे चयो आहे। इन ते ख़बरसि त फिरौन जेको आहे हाणे हिन खे माराईंदो, त चए थो मुंहिंजे माराइण जी परवाह न कयो। व उफ़विद अमरी इलल्लाह, आऊं पंहिंजो मामिलो अलाह ते छॾियां थो। इन अल्लाह बसीरुन बिल इबाद, मां इन लाइ थो अलाह ते छॾियां जो अलाह शख़्सियत ई अहिड़ी आहे जो मूंखे ॾिसे वेठो, मुंहिंजे बाने ते हुनजी अखियूं आहिनि। जेकॾहिं तव्हांखे बि कंहिं सच चवण ते ख़तरो थिए, इहा ई दुआ। व उफ़विद अमरी इलल्लाह, आऊं पंहिंजे नसीब खे, पंहिंजे फेट खे, ईंदड़ मामलनि खे मां अलाह जे हवाले कयां थो। इन लाइ थो कयां, इन अल्लाह बसीरुम बिल इबाद, जो अलाह पंहिंजे बाननि खे ॾिसे बि थो, ॿुधण त छॾियो पर निहारे वेठो त हीउ बानो हीअं थो करे, हीअं थो करे। पोइ छा थियो? हाणे अलाह थो ॿुधाए, अलाह थो हींअर ॾसे। हीउ हाणे उहो ख़तमु थियो किसो, पाण रब जल जलाल ॻाल्हाए थो। छा थो चए? फवकाहुल्लाहु सय्यात मा मकरू, माना जेतिरियूं बि हुनखे मारण जूं अटकलूं कयनि, सिपाही मोकिलियनि, ज़हर ॾियण जी कोशिशि कयनि, अलाह चए थो फवकाहुल्लाह, अलाह हुनखे सभिनी शयुनि जा जेके हुन अटेम्प कया, अलाह हुनखे बचाए छॾियो। वहाक बि आल फिरौन सूअल अज़ाब, ऐं इन जे रिएक्शन में फिरौन ऐं जे रॉयल फैमिलीअ खे वेड़े वियो पुछड़ो अज़ाब। कहिड़ो? ॿुॾण वारो अज़ाब, जंहिंमें माण्हू साहु न खणी सघंदो आहे ऐं पाणी न वेंदो आहे। पर वन्नार युरदून अलैहा गदूं वलैशिया, इहे जेके फिरौन आहिनि, उन्हनि जा जेके रूह आहिनि, उहे आहिनि बरज़खी क़बर में अर्श ते। सुबुह ऐं शाम अलाह ताला फरमाए थो त इन्हनि खे सभिनी खे वठी ऐं जहन्नम ॾेखारियो थो वञे। सुबुह शाम डिपार्टमेंट जिते अज़ाब थींदो, जिथे हिनखे कुटबो ऐं छिलबो, उहो बि ॾेखारियो थो वञे, टेंशन ॾियण जे लाइ, टार्चर करण लाइ, इहो बि अज़ाब आहे। पोइ योम तक़ूम साथ, पर जॾहिं क़यामत थींदी, अदखिलू आल फिरौन अशदुल अज़ाब, पोइ उन सॼे फिरौन जे रायल ऐं उन्हनि जे माण्हुनि खे असली उहो अज़ाब बाक़ाइदे पोइ ॾिनो वेंदो, अशदुल अज़ाब पहिरीं ॾेखारिजे थो। माना इहो मरण महिल जेको जन्नत में क़बर में जेको अज़ाब थिए थो, उहो घणे भाङे इहो मेंटल अज़ाब आहे, माना हुनखे वठी वञी ॾेखारींदा। पर चए थो त जॾहिं क़यामत थींदी त पोइ हिननि खे असली अज़ाब ॾिनो वेंदो। ॿी सही बुखारी हदीस शरीफ़ आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन अहदकुम इज़ा मात, जॾहिं तव्हां मां को मरी वञे थो, उर्ज़ अलैहि मक़अदहु फिल गदात वल अशी, त हुनखे सुबुह शाम मरण खां पोइ जेको हुनखे जिते दाख़िला मिलंदी, उहा सुबुह शाम उहा जाइ ॾेखारी वञे थी। इन कान मिन अहलिल जन्नत फमिन अहलिल जन्नत, जेके जन्नत में वञणा उन्हनि खे जन्नत जा महल ॾेखारिया था वञनि सुबुह ऐं शाम। व इन कान मिन अहलिल नार, जेकॾहिं जहन्नमी आहिनि, फमिन अहलिल नार, ऐं जेके जहन्नमी आहिनि त उनखे जहन्नम में उहे डिपार्टमेंट ॾेखारिया वञनि था जिथे हू रहंदा। युकाल हाज़ा, ऐं हुनखे इहो चयो थो वञे, हाज़ा मक़अदुक, ही आहे तव्हांजे असुल रहण जी जाइ, हता यबअसक अल्लाह यौमल क़यामत, पर तॾहिं वेंदो जॾहिं तव्हांजो रूह हेॾे वापसि क़बर में मोटायो वेंदो ऐं जिथे तव्हांजो जिस्म अॻई ठहियल पियो हूंदो ऐं निकिरी वेंदो, पोइ तव्हांखे अज़ाब थींदा। अलाह ताला खां असां दुआ घुरूं था त अलाह साईं असांखे जेको आहे सो हिन ॻाल्हि खे सम्झण जी जेको आहे सो तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं लेकिन इहो यादि रखो, तौबा जो दर खुलियल आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो,
इन अल्लाह यक़बलु तौबतल अब्द, अल्लाह ताला पंहिंजी बान जी तौबा करे थो क़बूल, मालम युग़रग़र, जेसि ताईं की हू मौत जे कंधीअ ते नथो पहुचे, माना जॾहिं सकरात थी वञे पोइ ॻाल्हाए बि कोन थो सघे, पोइ करे तौबा तौबा पहुचे थो, मां इहो क़बूल न कंदुसि। माना सिहत जी हालत में, सुठी हालत में पंहिंजा पुछड़ा कम छॾे अलाह खां तौबा कयो। हीउ प्रोग्राम इनशाला फेसबुक ते बि फलाह आख़िर नाले सां अपलोड थींदो ऐं सुभाणे सुबुह जो 7 बजे वरी हीउ प्रोग्राम रिपीट थींदो। अलाह ताला खां दुआ आहे कि अलाह साईं असांखे सम्झ अता फरमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वस्सलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।